भाई नाजायज़ी वंजी शाख में वहे पई दरवेल थियो पियो आहे। पाकिस्तान में किथे कानून आहे? ही लखे रुपया वठियो असांजी ग़रीबनि जी, जंहिंजी 5 एकड़ बनी आहे, 4 एकड़ उहे पाणी पीअण लाइ मोहताज आहिनि। जेके 500-400 एकड़ वारा ज़मींदारनि जंहिंजा 100 एकड़ केला वेरीफाई करियो त वॾी शाख जे पासनि में बीठा आहिनि, जंहिंमें नाजाइज़ी वंचियूं वहनि पियूं। हिकिड़े वाटर ते फी 5-5 लख रुपया वठनि पिया। मुनवर आलमानी दहशतगर्दी करियो। इहो हर माण्हू खे चए थो त अली हसन ज़रदारी जो ऑर्डर आहे। इहो पुछा कयो त कहिड़े हुकूमत वारे हिनखे चयो आहे त अली हसन ज़रदारी जो ऑर्डर आहे? ही कूड़ो कूड़े जो पुटु आहे ऐं ज़ालिम रुॻो पैसा ठाहिण लाइ तयारु आहे। 8 ॾींहंनि खां हिनखे तारूं कढा पिया अचूं त मां सखर वेठो आहियां, मां हिते वेठो आहियां। अरे बेगैरत, तोखे गैरत नथी अचे? मस्कीननि जा बच्चा, ग़रीबनि यतीमनि जा बच्चा, जंहिंजी 4-4 एकड़ ज़मीन आहे, 8-10 एकड़ वारो त गुज़र करे थो। ग़रीब छा गुज़र करे? महांगाईअ दौर में 500 रुपया लीटर डीज़ल लॻो पियो आहे, पेट्रोल 400 रुपया लीटर लॻो पियो आहे। हीअ आवाम सां सरासर नाजाइज़ी आहे। किथे हुकूमत आहे? केरु ॿुधण वारो आहे? हीअ नुक़सानु बि असांजो आहे, रोड बंदि बि असांजो नुक़सानु आहे, पर हू बि ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। जेका हेतिरी शाख जंहिंजो नालो राजपरी आहे, राजपारी हुई, अॼु उते वेरीफाई करियो। जे हिकिड़ो एकड़ वणनि जो पोखियो हुजे त असीं ज़िम्मेवार आहियूं। हितां खां जांच करियो त 100 एकड़ जंहिंजी ज़मीन आहे, रुपए जो रुपयो केला पोखिया पिया आहिनि। अंजर छा 2 वाटर सरेआम, हिकिड़ो वाटर वहे पियो, ॿी वंजी वहे पई। उन तां चयो अथऊं त असांखे मारण लाइ तयारु आहिनि, हलिया वञो हितां, बेग़ैरत तव्हांजो छा आहे? हीअ असांजा ज़ुल्म आहे। पोइ आख़िर रोड बंदि कंदासीं, पंहिंजे पाण खे साड़ींदासीं, मरंदासीं। पोइ आख़िर असांजा बच्चा बुख मरंदा, केॾांहुं वेंदासीं? ही बच्चनि जे बुख जी मजबूरी जे ख़ातिर हिते आया आहियूं, ख़ुशी मां केरु न आयो आहे। अरे ज़ालिम तव्हां यार कयो, पुछा कई आहे त ग़रीबनि जो कहिड़ो हाल आहे जेको तई पाणी वहो पिया? पीअण लाइ कंहिं वटि पाणी कोन्हे को, माल लाइ पाणी कोन्हे को। ही शाख में पाणी त ॾिसो केतिरो वञे पियो। अॻियां वञी ॾिसो त हिनखे पीअण लाइ कोन पियो मिले। उन लाइ असां एहतजाज कयो आहे त असांजी जल्द खां जल्द अदालत कई वञे। हिते को पुछण वारो कोन्हे, को ॾिसण वारो कोन्हे, को चवण वारो ई न आहे।